अस्सलाम वालेकुम दोस्तों, अब्दुल मनान अब्बासी जो पंहिंजो मामा लालू दोस्तों जी तव्हांखे ॿुधाए छॾियां त मश्करनि जे ॻोठ जी ज़बरदस्त कामयाबी खां पोइ ख़ासि तौर ते मश्करनि जे ॻोठ में सिंध जे माण्हुनि सिंधियुनि माण्हू दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़च में जेको मुंहिंजो सिंधी भाउ रहे पियो, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अदी रहे पई, नंढड़ा मासूम बजड़ा रहनि पिया, मश्करनि जे ॻोठ खे तमामु घणो पसंदि कंदा हुआ। मामा लालू खां पोइ मश्करनि जे ॻोठ खे तव्हां सभिनी वॾो मान ॾिनो आहे। हाणे वरी मां नओं ड्रामो खणी अची रहियो आहियां KTN चैनल ते, KTN एंटरटेनमेंट ते मां नओं ड्रामो मज़ाहिया ड्रामो खणी अची रहियो आहियां। सोप सीरियल आहे ॼमी फाथायूं। हाणे ॼमी फाथायूं जो मक़सदु तव्हांखे ड्रामो ई ॿुधाए सघे थो, मां कहाणी जो ख़ुलासो तव्हांखे न ॿुधाईंदुसि, पर तव्हां सभिनी दोस्तनि खे नंढी रिक्वेस्ट कंदुसि त हीउ ड्रामो जेको असीं करे रहिया आहियूं उहो तमामु वॾी महिनत सां करे रहिया आहियूं। अॼु स्क्रिप्ट ते कमु पियो थिए, उनजो शेड्यूल पियो ठहे। शेड्यूल छा लाइ ठाहींदा आहियूं? शेड्यूल इन लाइ ठाहींदा आहियूं तव्हांखे ॿुधाए सघूं त हिन में कहिड़ा कहिड़ा सेट आहिनि, माना घणा घर आहिनि, उताक आहे, रोड रस्ता, गिटियूं, होटलूं, बाज़ारूं, पाड़ा, शहर, हा न, इन जे करे असीं शेड्यूल ठाहींदा आहियूं। उन सां गॾोगॾु जेके बि हिन जा सेट आहिनि, उताकूं आहिनि, लांढियूं आहिनि, ग़रीबनि जा घर आहिनि, थोरा उन खां बहितर मिडिल क्लास जा घर आहिनि, उन्हनि ते रंग रोगन सभु थियनि पिया, तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इंशाल्लाह चंद ॾींहं जे अंदरि अंदरि मां पंहिंजी रिकॉर्डिंग शुरू कंदुसि। रोज़ जे बुनियाद ते मां तव्हांखे सभु ख़ासि तौर ते हिन वीडियो जे ज़रिए मां तव्हां सभिनी खे आगाह बि कंदुसि जे तव्हांखे ख़बर पवे त मश्करनि जो ॻोठ खां पोइ जेकर ड्रामो अचे पियो ॼमी फाथायूं, उनजी रिकॉर्डिंग बाक़ाइदा शुरू थी वई आहे। हिन ड्रामे में ज़बरदस्त क़िस्म जा सिंध जा भलोड़ आर्टिस्ट आहिनि। अब्दुल्ला भला मवाली नंबर 1 हिन ड्रामे में आहे। खादम हुसैन खोखर खूनी माण्हू उहो घणे अरसे खां पोइ वरी हिन ड्रामे में बि आहे। ऐं उनखां अलावा KTN जे सभिनी ड्रामनि जो हिकिड़ो हीरो अॼुकल्ह तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु थियो आहे, जहान ज़ेब जानी, उहो हिन मुंहिंजे ड्रामे जो कॉमेडी हीरो बि आहे। उनखां अलावा हिन में शबाना सोलंकी जेका मुंहिंजे ड्रामनि जे लाली थी गुज़री आहे उहा बि आहे। ऐं पावली जेका ही संध्या सिंधी उहा बि हिन ड्रामे में आहे। नैना नाज़ बि आहे। तव्हां ॾिठो हूंदो कंडनि जी सज में जे ड्रामे में हिकिड़ो मशहूरु किरदारु थियो मीरा, रिहाना खोखर, उहा बि हिन ड्रामे में आहे। उनखां अलावा वहीदा अबड़ो बि हिन ड्रामे में आहे। उनखां अलावा लाड़ जे पटीअ जो बादशाह आहे, हिकु मज़ाह जो बादशाह, कोॾियो आर्टिस्ट आहे असांजो साईं ज़ुल्फी शाह, उहो बि हिन ड्रामे में आहे, वॾे तमामु ज़बरदस्त क़िस्म जे किरदार में आहे। रशी चावण बि आहे, वाहिद सोरियाणी बि आहे, सजाद मखणी ऐं जेको पोपट थींदो आहे साईं नदीम शाह, उहो बि आहे। उनखां अलावा खीरो बुरड़ो ठुल जी पट्टी जो, इन जकंबा जी पट्टीअ जो सोशल मीडिया ते हिन वक़्तु तमामु मक़बूल तरीन आर्टिस्ट आहे खीरो बुरड़ो, उहो बि हिन ड्रामे में आहे। हाणे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो करियां त ख़ासि तौर ते तव्हांखे हिन ड्रामे जो इंतज़ारु रहंदो। ही सभई आर्टिस्ट वारे वारे सां आस्ते आस्ते वक़्तनि ब वक़्तनि ईंदा वेंदा। रशी चावण बि आहे हिन ड्रामे में। ज़बरदस्त क़िस्म जा खोड़ सां तरह आर्टिस्ट असांजा हिन ड्रामे में आहिनि। निसार सोलंकी बि आहे, खोड़ ज़बरदस्त क़िस्म जा आर्टिस्ट आहिनि। इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण आहिनि, तमामु जल्द रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं इंशाल्लाह ईद खां वठी हीउ ड्रामो तव्हां KTN जे चैनल ते। उनखां अलावा ॿियो बर्ज़ करे छॾियां त असांजो ख़ासि तौर ते हिन ड्रामे जो जेको राइटर आहे उहो ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त सादो पर ॾाढो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, इल्म ऐं शऊर वारो माण्हू आहे, डॉक्टर प्यार अली जतोई, उहो हिन जो राइटर आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर आउं पाण आहियां। हिन ड्रामे जो को डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर बि आहे, को डायरेक्टर बि आहे मुंहिंजो भाउ आफ्ताब भुरगड़ी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। ज़बरदस्त क़िस्म जो ड्रामो आहे। इंशाल्लाह थोरनि ॾींहंनि जे अंदरि अंदरि रिकॉर्डिंग शुरू कंदासीं। महिरबानी। छा थो अस्सलाम वालेकुम दोस्तों, वरी अर्ज़ु करे छॾियां त असांजो जेको ड्रामो आहे KTN जो मज़ाहिया सोप सीरियल आहे ॼमी फाथायूं। ॼमी फाथायूं हिन सेट ते ही वॾेरे जो उताक जो सेट आहे। हीउ ॾिसो पिया ॾाढो कमु पियो थिए, कारीगर कलर पिया कनि ऐं जीअं ही मुकमल तौर ते सेट तयारु थी वेंदो त पोइ उनखां पोइ असीं हिते रिकॉर्डिंग शुरू कंदासीं। हिन पासे बि ॾिसो असां ख़ूबसूरत क़िस्म जा कलर वग़ैरह कराए छॾियो आहे, हीअं ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो कमु हले ऐं इंशाल्लाह हीउ ड्रामो तव्हांखे वणंदो।
KTN हिन ड्रामे लाइ भरपूर कोशिश करे पई, भरपूर तैयारियूं कराए पई। बहितरीन क़िस्म जो स्क्रिप्ट आहे, बहितरीन क़िस्म जा आर्टिस्ट आहिनि। ऐं मंसूर भट्टी असांजे सिंध जो तमामु स्टेज जो बि ऐं फिल्म जो बि ऐं TV जो बि ऐं सोशल मीडिया जो बि ज़बरदस्त आर्टिस्ट बि आहे। ऐं उन सां गॾो गॾु हीउ वीचारो पंहिंजे बचनि जी रोज़ी जे ख़ातिर ई रंगसाज़ भाई रंग जो बि कमु कंदो आहे। हिन दोस्त महिरबानी कई आहे ऐं इंशाअल्लाह अलाह ख़ैर कंदो। हीउ बि असां सां गॾु सघंदा प्रोजेक्ट में गॾु हूंदो ऐं इंशाअल्लाह हीउ तव्हांखे प्रोजेक्ट ज़रूरु वणंदो। ऑडियंस के नालो तो ॿुधायो, ड्रामे नालो छा आहे? ॼमी फाथा आहियूं। ॼमी फाथा आहियूं, हा मतिलबु वरी ॼमंदासीं। हा मामा छा पोजीशन आहे, छा लगड़ चाहियो? ये आया आहियूं हुते लोकेशन ॾिसण जे वास्ते ऐं हीउ ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो घरु आहे। असीं चाहींदासीं त माल मताब आहे, ॾेखारियो माल मता सभिनी खे त माल मता जो सिस्टम आहे। ऐं रंग रोगन जॾहिं थी वेंदो न त पोइ हुन सभिनी में महिरबानी आहे भाउ जी सभिनी जी। मां गफ़ूर समूह असांजे त मुंहिंजो त ड्रामे जो हिसो आहे ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको मुंहिंजो ड्रामो आहे ॼमी फाथा आहियूं, इन में मुंहिंजे पीउ जो किरदारु थो करे, हाशिम होटल वारो। ॼमी फाथा आहियूं है न, ड्रामे जो नालो आहे ॼमी फाथा आहे। तूं त कोन फाथो आहीं न पोइ जॾहिं हाणे पवंदो पालो त पोइ ख़बर पवंदी। इन करे ज़बरदस्त क़िस्म जो घरु आहे ऐं घर अमानुल्लाह पवर अमरला पवर साहब जिन जो घरु आहे। ऐं ख़ासि तौर ते रुगो दादू ज़िले में पवर खणो न आहे पर हिकु बि सिंध पुलिस जो जवान है गुलाम रसूल पवर साहब। माशाल्लाह तमामु पवर बिरादरी ॾाढी ज़बरदस्त बिरादरी आहे। ख़ासि तौर ते असांजे दादू में पवर बिरादरी जी मोहबत सिक जेका आहे सभिनि सां रही आहे। असीं जॾहिं वरी हिते आया आहियूं ॾह पवारी में हुसड़ी जे पासे ॾे, पोइ हिन भाउ जी भाउ माला जी महिरबानी आहे ऐं अलाह ख़ैर कंदो जे करे असांखे पंहिंजो घरु सिस्टम ठही वियो त हुनखे रंग रोगन कराईंदासीं। ऐं कंहिं न कंहिं हिन में कंहिं न कंहिं ड्रामे में कंहिं न कंहिं किरदार जो घरु ज़रूरु हूंदो। तव्हां महिरबानी।